जहर जिंदगिया। यह गाल समझ में नथी अचे त तव्हां अदा राणा खे अकेलो छो छॾियो, जॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे त ओठे वारा इन ताड़ में वेठा आहिनि, त अकेलो इहो राणो मिले त इनखे बि पादर हणूं। बाबा मूं हुनखे घणो ई सम्झायो पर मोतबर चए पियो त मूंखे छा कंदा। छा कंदा दी नंढो लथो या न मिलियो अदा। हा दे मूंखे ॾे। हा ही लठ सही आहे। हाणे हू झेड़ो न कंदा पोइ ही डंडो छाजे लाइ खयो अथई? ही डंडो मां ओठे जी पुठी मथां बोरींदुसि। बाबा जो रेस जो न्यापो आयो ओठे ई असांजो ठा कराइण लाइ। अॼो को ॾींहुं सब्र कयो, छेड़े खे कुझु टारियो। बाबा फैसलो थींदो पर इन खां पहिरीं ओठे के हिकिड़ो सटको अचे। ऐं छोरी तू हाणे रबन जो दिमाग ख़राब न कर। अम्मा अदी सही चई रही आहे, शाम में अञा टाइम पियो आहे। मां त चाहियां थो त ॻाल्हियुनि खां पहिरियां इन ओठे के हिकिड़ो सटको ॾेई छा। ख्याल सां वञजाए किथे पादर खाई न मोटी। पहिरियां बेख्यालियो हुयसि बाबा, पर हाणे मुंहिंजूं ॿ न पर 4 अखियूं आहिनि। रुगो उन्हनि खे मुंहिंजे साम्हूं अचण ॾे त पोइ मां उन्हनि खे ॿुधाईंदुसि त गोलियूं कॾहिं बि उठनि जा कद न आहिनि कछिंदियूं। छा मां नज़र थी लाहीं छा भाजी? हाँ मां नज़र थी लायां, इहो नज़र जो ई असर हुयो, न त मुंहिंजे शीं भाउ जे अॻियां केरु ॻाल्हाए बि न सघंदो आहे। हा उमड़, तॾहिं त ओठे वारा धक करे विया। हा मां चई सच थी। मीरा घर हलण जी कर। छो? तूं ॾिस निभागो सॼे ॻोठ जे साम्हूं मुंहुं कारो कयो वियो आहे तॾहिं बि मुड़े नथो। तू छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। जेकॾहिं मूंखे बाबा हिते ॾिसी वरितो न त मुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरणु बंदि थी वेंदो। हल। सरकार जेकर तव्हांखे छोकिरी पसंदि आहे त पोइ उनजो रिश्तो घुरो। तव्हांखे रिश्ते ॾियण खां इनकार कोन कंदा। हा रज़न रिश्तो घुरंदुसि ऐं रिश्तो मिलंदो बि, पर उन खां पहिरियां जेको मुंहिंजो अधूरो कमु रहियल आहे पहिरियां उनखे पूरो करे वठां। उन खां पोइ अदा खे चवंदुसि त मीरा सां मुंहिंजो निकाह करा। जीअं न छोरी मूंखे बदनाम कयो न, पोइ मां बि न छोरी खे बदनाम कंदुसि। छा सरकार तव्हां मीरा सां पलांद करण लाइ निकाह कंदव? मलुक मुंहिंजी दिलि में छा आहे या तोखे ख़बर न पवंदी। वक़्त जो इंतज़ार कर ऐं उहो वक़्तु अचण ॾे, पोइ ख़बर पवंदी त कमाल ख़ान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो, कॾहिं बि न। ॿुधर तूं वञी ओठे वारनि खे वठी अच। रईस टिनिनि भाइरनि खे वठी अचां या सिर्फ़ु ओठे खे वठी अचां? टिनी भाइरनि खे वठियूं अचिजांइ। रपन ऐं ओठे वारनि में ॻाल्हियूं कराइणियूं न। वरी जे ओठे वारनि जो हिकिड़ो भाउ न हूंदो त वरी ओठो चवंदो साईं मां पंहिंजे भाउ सां सलाह कयां। सलाह? बाबा को फ़ैसिलो कराइणो आहे या का ॿी ॻाल्हि आहे? तोखे जेतिरो चए मूं ओतिरो कर। हाज़ुर बाबा, मां हींअर ई टिनी भाइरनि खे वठी थो अचां। ठीकु आहे, वञ हाणे वञ। मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे बाबा साईं? हाणे तूं ईअं कर, रपन राणे ऐं सांवल खे वठी अच। को बि बहानो हलण न ॾिजांइ, टिनी खे वठी अच। हाज़ुर साईं, हींअर ई टिनी खे पकड़े थो। वञ हाणे वञ। अम्मा
अज रात कीअं बि करे बाबा खे चाचा सावण वारनि जे घर वठी वञजांइ। अरे अब्बा पिणे सवेरे ईंदो त वठी वेंदुसि न, रुली रुली रात टारे पोइ थो अचे। अम्मा सिज लाड़ सां ई मां बाबा खे घर में विहारे छॾींदुमि, काॾे वञण कोन ॾींदोमांसि। अदा सही सही ॿुधाए, तूं मीरा खे चाहीं थो या पठाणी खे? पठाणी खे। अदा तूं चवीं थो पर मूंखे एतबार कोन थो अचे। जेकर मूंखे मीरा वणंदी हुजे त मां मीरा जो रिश्तो घुरां, पठाणी जो न। बराबर अब्बा, पठाणी आहे सुठी छोकिरी, ॾाढी मेहनतण आहे, सॼे घर खे संभालियो वेठी आहे, मिड़े थोड़ी भाइरनि वांगुरु मग़ज़ जी फिरियल आहे पर आहे मेहनतण, ओ घर खे अच्छो कयो वेठी आहे। बाक़ी मीरा अबा तोबा इन छोरी जो त कॾहिं नालो भुलिजी बि न वठजांइ, इहा घर कॾहिं कान कंदी, मिड़ई माइटनि आज़ादी ॾेई छॾी अथसि, सो सॼो ॾींहुं वते थी रुलंदी, बाक़ी इहा घर कान कंदी। हा शादी खां पोइ ॾिसजांइ वेठो, ऐं जिते शादी थींदुसि न मुड़ुसु ज़ाहिर कंट्रोल कंदुसि, घर खां ॿाहिरि पेर रखण ई कोन ॾींदुसि, पोइ इहा छोरी घर में वेंदी थोरी कोई, पोइ ॾिसजांइ त कीअं था झेड़ा थियनि, इहा रुलण में ख़ुशि आहे निभागी। ईअं न आहे अम्मा, मीरा हिन वक़्तु ॿाराणी में आहे, शादी खां पोइ सभु सम्झी वेंदी। धूड़ घर कंदी न अब्बा, न रुगो शादी त करे, पोइ तोखे आउं पाण ॾेखारींदसि ससु सहुरे सां कहिड़ो बर्ताव थी करे, सॼो ॾींहुं झेड़ो हूंदुनि, जुंडा पट्टी लॻी पई हूंदुनि। अरे अब्बा भा रोज़ कुटींदो अथसि, पोइ उन्हनि खे रत जो मानियूं खारायूं अथसि, इहा सुधरंदी कान छोरी, मुड़ुसु मारींदसि इहा सुधरंदी, सवाल ई पैदा नथो थिए जो इहा निभागी छोरी सुधरे, कॾहिं बि न। अम्मा अञा चाय में केतिरी देर आहे? अम्मा पिणे खंडु खीर ऐं पती वठी अचे त जल्दी ठाहींदमि, देर कोन लॻंदी। बाबा बि जंहिं कम सां वञे थो यको गुम थी थो वञे, जेको बि घिटीअ में मिलंदो अथसि हर माण्हू सां ख़बरुनि में बीहजी वेंदो आहे। अची वियो बाबा, अची वियो। चाय पती ऐं खीर न आंदी छा? दुकानदार खणत ॾियण खां बि जवाबु ॾेई छॾियो आहे, चवे पियो त अॻे महीने जो बि हिसाब तव्हां ॾे रहियल आहे, 20 महीनो पूरो थी वियो आहे, 5-7 हज़ार खंदो चढ़ियल आहे, उहो किथां ॾींदो? अम्मा लाली, ओ अम्मा लाली। छा अम्मा थोरी खंडु लपां पती त ॾे, मीरा ऐं हलण खे चांहि ठाहे ॾेई वञा, मां वञी रईसाणी वटि पीअंदसि। मूं वटि न आहे। छा थी घुरे? अबा चांहि जी पती ऐं खंडु चपटी। चवे छा थी? हिते खंडु ऐं पती रखी वई आहे या मां वटि गुदाम खंडु पतीअ जा भरिया पिया आहिनि, वॾो अंतर उठारियो थी मुंहिंजे अमड़। हल 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 कोने का हल। बाबा जेकॾहिं चांहि कोन मिलंदी त माण्हू मरी कोन वेंदो आहे, इस वक्त ते मानी मिले इहो बि खोड़ आहे। मीरा जा पी, मां वञा थी रईसाणीअ ॾे, कुझु न कुझु पैसा वठी थी अचांसि, पोइ सामान घुराईंदसि। जल्दी मोटण जी कजो, घर में टोप कोन्हे। मूं तव्हां ॿिन्ही धुरियुनि खे इन करे घुरायो आहे त तव्हां पाण में मिट आहियो, धारिया कोन हो। ॾाॾाणी कूं लिछूं तव्हांजो पाण में मिलन थियूं, तव्हां ॿई हिक ॿिए खे ईअं था ॾिसो ॼण हिक ॿिए जा खून कयूं वेठा हो। रेस वॾा, असां हिननि सां कॾहिं बि अगराई न आहे कई, हिननि जी शरारतुनि खां तंग थी पोइ असां इहो क़दम खयो आहे। रेस ही बि घटि कोन था कनि, केॾी महिल ॾिस त ही फसलुनि में बीठा आहिनि, केॾी महिल वरी हिननि जो माल फसलुनि में बीठो आहे। रईस बाबा ॿियो त ठहियो,
अरे न जो कुत्तो 3 चकर असांजा मट लुबे वियो आहे। अरे चरिया इहो रोल ऐं रूसी कुत्तो आहे, असांजो न आहे, इहो ज़मीन ते पियो फिरंदो वतंदो आहे। हाँ रोल कुत्तो आहे पर उनखे त हाणे थिए ॾिसो लक्षण, असां कूर कूर करे कुतनि खे ज़मीन ते वठी अचूं था। वैसे हिननि खे रोक, अजायो मूंखे छितो न कनि। उठा छितो न थी मुंहिंजे छोरे रब ने या तव्हां उज़वा उघड़े छॾिया पोइ तॾहिं बसि हाणे सवट दाह खणी न आहियूं आया ऐं तव्हां नंढड़ी ॻाल्हि ते बि होश मां निकिरी था वञो। बस हाणे बस, केरु बजायो न ॻाल्हाए, माठ करे वियो। होतार बाबा जेकॾहिं ॻाल्हियूं बि न कंदासीं त पोइ कीअं ख़बर पवंदी त केरु ॾोही आहे? मूं तव्हांखे ॻाल्हियुनि करण लाइ कोन घुरायो आहे, छो त मूंखे ख़बर आहे त तव्हां ॻाल्हियुनि में कॾहिं बि हिकु कोन थींदो। मूं तव्हांखे हिते इन करे घुरायो आहे त तव्हां पाण में हिकु थी वञो। रेस हाणे असां हिननि सां कॾहिं बि न ठही सघंदासीं। वाट ते कॾा हींग करे थो न, उहो बि चवनि था त इहो ओठे हिनखे चयो। ओयो ओयो रईस, इहो सरासर कूड़ा। हिन जा ही ॿ भाइर गॾा खां घटि हिंग कंदा आहिनि जो ही वीचारे गॾा खे तो मयार ॾे। रब न ज़बान संभाले ॻाल्हाए, न त इहा ज़बान काकड़े खां कढी कुतनि खे खाराईंदो मां। भले हाणे भोलियूं तूं उठनि जा कट कछ। बस हाणे बस, घणो थी वियो, वधीक मुंहिंजे सब्र जो इम्तिहान न वठो। अम्मा राति खुदन ऐं बाई तुंहिंजे रिश्ते जे लाइ ईंदा। तुंहिंजा भाइर आहिनि न, तुंहिंजे रास्ते खां सवा को फ़ैसिलो ई न कंदा। अम्मा हाणे तूं ई ॿुधा तुंहिंजी छा राय आहे? अम्मा मूं त अञा शादी जे बारे में कुझु सोचियो ई न आहे। अम्मा तोखे शादी त करणी पवंदी न पुट, सॼी उमिरि ईअं घर में त न वेहंदी। हाँ अम्मा मां त पहिरीं अदा वारनि खे पंहिंजे हथनि सां घोट बणाए पोइ पंहिंजी शादी जो सोचींदसि। तूं भले भाइरनि जी शादीअ खां पोइ शादी कजां, पर अम्मा रिश्तो त पको करे छॾियो न। अम्मा तोखे अजाई तकड़ छाजी आ? अम्मा तोखे अहिड़ो रिश्तो ॿियो कोन मिलंदो। ॾिस छोकिरो बि भलो आहे ऐं घर बि सुखियो अथनि, ऐं ॿी ॻाल्हि तोखे चाहे बि थो। अम्मा तोखे कीअं ख़बर पई त मूंखे चाहे थो? जेकॾहिं न तोखे न चाहे हा त तोखे संगत रखण लाइ बि न चवई हा। ऐं तो हुन सां छा कयो, भाइरनि खे ॿुधाए उनखे कुटराए असली दुंबो बणाए छॾे, उन हूंदे बि पंहिंजी माउ खे मोकिले थो। ठीकु आहे अम्मा, मां हिन बारे में सोचींदसि। अई अम्मा अञा तूं सोचींदीअं, राति त हो रिश्ते जे लाइ अचनि पिया। ॿुधाए असां हुननि खे छा चऊं? जेका अदा वारनि जी मर्ज़ी। अई अम्मा तुंहिंजा भाइर तुंहिंजी मर्ज़ीअ खां सवा को बि फ़ैसिलो न आहिनि कंदा, इन लाइ त मां तोखां थी पुछां। अम्मा छोकिरो ग़रीब आहे ऐं तोखे ॾाढो ख़ुशि रखंदो, तूं थोरो सोच त सही हिन बारे में। सोचां थी अम्मा। मूंखे रुगो एतिरो ॿुधायो त तव्हांजो ज़िद वधीक आहे या मुंहिंजी इज़त? रईस वॾा असांजो ज़िद त छा, पर तव्हांजी इज़त मथां असांजा सिर बि क़ुर्बान आहिनि। रईस बाबा जेकॾहिं ॻाल्हि तव्हांजे इज़त जी आहे न, पोइ असांजे मथां भली रेलगाॾी चाढ़े छॾियो, कोन कुझंदासीं असां। ॿुधार सही, तव्हांजी इज़त जे ख़ातिर असां जान त ॾेई सघूं था, पर कंधु कोन कढाईंदासीं। ओठा हाणे ॿुधाए तव्हां छा था चओ? रईस वॾा असांखे पंहिंजी इज़त जान माल खां वधीक तुंहिंजी इज़त, जीअं तूं हुकुम कंदे असां ईअं ई कंदासीं। होतारा साईं तव्हांजे ख़ातिर असां पंहिंजा सिर बि कपाए सघूं था। हुकुम कयो त करणो छा आहे? रईस वॾा जेको बि अव्हां जो फ़ैसिलो हूंदो असांजे अखियुनि ते हूंदो, असां बिड़क बि ॿाहिरि कोन कढंदासूं। त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त तव्हां पंहिंजो पाण में मिटियूं कयो ऐं उनजो जवाबु मूंखे अॼु जो अॼु, हींअर जो हींअर, हिते जो हिते खपे। जय हिंद। मुंहिंजे फ़ैसिले खे मञण खां इनकार कयो, उन सां मुंहिंजो वास्तो हमेशह हमेशह लाइ ख़तम। हाणे तव्हां हिते वेही पाण में सलाह कयो। ओठा रबन वारा पंहिंजी भेण जो रिश्तो तोखे ॾींदा
ऐं तूं पंहिंजे भाउ कहिड़े लाइ उहो रिश्तो वठंदे या पाण में इते वेही सलाह करे ऐं मूंखे वरंदी ॾियो ऐं ओठे वारा पंहिंजी भेण जो संग तव्हांखे ॾींदा। तव्हां पाण में सलाह कयो त उन सां शादी केरु कंदो, उन जो जवाब मूंखे हिते ऐं हींअर घुर्जे। इनकार करण वारो मूंखां को बि सुवाल न करे ऐं हितां निकितो हलियो वञे ऐं उन सां मां पंहिंजो वास्तो हमेशा हमेशा लाइ ख़तम करे छॾींदुसि। मां हाणे वञा थो, पर हिते जो हिते मां वापसि ईंदुसि ऐं जेको बि मूंखे जवाब ॾियण खां बग़ैर हलियो वियो मां ईअं सम्झंदुसि त उन हमेशा हमेशा लाइ मूंसां वास्तो ख़तम करे छॾियो। न्याणीअ जी परेशानी जीअं की जोरे सकीना, असां त पंहिंजी ज़िंदगीअ खे ॾुखियो सुखियो गुज़ारे वेंदासीं, पर न्याणीअ जो किथे रिश्तो थी पवे न, उन खां पोइ जेकॾहिं मौत बि आहे न त सकीना उनखे मुस्कुराए गले लॻाईंदासीं। हाँ मीरा जा पी, मूंखे बि इहो ई वहम वकोड़े वियो आहे। अलाह न करे असांखे कुझु थी पियो न त मीरा जो भाउ मीरा जो रत पी छॾींदो ऐं हू हुनखे हिन घर में सुकून सां रहण न ॾींदो। इन करे त चवां थो न सकीना, किथे न किथे कोशिश करे मीरा जो रिश्तो करे छॾी त बहितर आहे। न ॼाण त न्याणीअ जे नसीब में अलाए छा लिखियल आहे, अञा ताईं त किथां रिश्तो बि न आयो आहे। सकीना जेकॾहिं न सावण जे कंहिं छोकिरे सां मीरा जी शादी थी वञे त मीरा हुते ॾाढी ख़ुशि रहंदी। न न मीरा जा पी, उन्हनि चरनि में असांजी धीअ ख़ुशि न रही सघंदी। असांजी मीरा उते आज़ाद ज़िंदगी गुज़ारींदी ऐं ॿियो त उते हुनखे का रोक टोक बि कान हूंदी। हू त सफ़ा आज़ाद तबियत जा माण्हू आहिनि, खणी थोरा बेवकूफ़ आहिनि, पर ॾिस त सही न त हुननि जी भेण मीरा वांगुरु आज़ाद घुमंदी रहे थी, पर मजाल आहे जो रब्बनी राणे कॾहिं पंहिंजी भेण जे मथां को शक कयो हुजे। हिन वक़्तु जीअं हुननि जी भेण उते ख़ुशि आहे भाइरनि में, तीअं यकीन कर मीरा बि उते ॾाढी ख़ुशि रहंदी, न रोक न टोक आज़ाद ज़िंदगी गुज़ारींदी। जहिड़ी असांजी मीरा जी तबियत आहे अहिड़ी आज़ाद तबियत जा हू बि माण्हू आहिनि। इन करे त चवां थो न सकीना त मीरा जे रिश्ते जी ॻाल्हि वञी खैरी ऐं सावण जे कननि ते उछले आहे, पोइ ॼाणे न्याणी जो भाग। हा सावण, तव्हां छा सोचो? मुदार साईं, तव्हांजे फ़ैसिले जे अॻियां असां जवाब नथा ॾेई सघूं। रईस वॾा, असांजो हिकिड़ो अर्ज़ु अथव, असांजी भेण असांजी वॾी दादली आहे, उनजी ख़ुशियुनि जी ज़मानत तव्हांखे ॾियणी पवंदी। रईस बाबा, असांजी भेण जेकॾहिं हुते का ग़लती करे न, उन जी सज़ा अची असांखे ॾियनि, असांजो मुंहुं हिननि जो मोचड़ो। पर बाबा जेकॾहिं भुल में बि कंहिं मुंहिंजी भेण मथां आंगुर खईं त मां उनजी बगल खां खणी छॾींदुसि। इहा मुंहिंजी ज़मानत आहे, उन लाइ तव्हां बेफ़िक्र रहो। हाणे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां मां ओठे जी भेण सां केरु शादी कंदो? होतार वॾो रबन आहे, पहिरियां निकाह उनजो थींदो। उठा, तव्हां छा था चओ? असांखे को बि इनकार कोन्हे रईस वॾा, जीअं तव्हां चवंदव ईअं ई थींदो, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे, पहिरियां निकाह मुंहिंजे भाउ जो थींदो, पहिरियां अदा जी शादी पठाणी सां कराए वञूं, पोइ ही जेको बि ॾींहुं रखंदा असांखे क़बूल आहे। न बाबा न, पहिरियां निकाह असां कंदासीं। तव्हां ते एतबार कोन्हे, शादी करण खां पोइ तव्हां ॿई ॿाहिरि फिरी वञो, पोइ मां तव्हांखे बंदूकूं हणंदुसि। हाणे तव्हां पाण में मिट बणिजी आयो, हाणे तव्हांखे हिक ॿिए जे मथां एतबार करणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं तूं चाहीं थो त पहिरियां लुकमान जी शादी थिए, इहो बि सही आहे। रबन जी बोतार बाबा, सुभाणे ओठे वारा तव्हांजे घर ईंदा
ऐं हिननि खे बुकी विझण जी इजाज़त ॾींदो। ऐं हिननि शादियुनि में हाणे मां देर बर्दाश्त कोन कंदुसि। हिन ई महीने तव्हां ॿई शादियूं करे छॾियो, हिक ई सॻे में पोइजी वञो ऐं पाण में इहे नफ़रतूं ख़तमु करे मिट बणिजी वञो। हाणे हिक ॿिए खे ॾिसो छा था, उथो हिक ॿिए खे भाकुर पायो ऐं शादियुनि जूं तयारियूं कयो। पायो भाकुर पायो। दवारा फैसले थी वियल आहिनि। मां भॼाई खां ज़ोरी मोकल वठी करे हिते पहुती आहियां। 6 दवारा मूंखां अॻ में घर पहुता ऐं मूंखे घर में न ॾिठो न त पोइ मुंहिंजूं टंगूं भञी करे मूंखे घर में विहारे छॾींदा। तमामु जल्द मां देवरे सां ॻाल्हि कंदुसि। हू तुंहिंजो रिश्तो मुंहिंजे लाइ तुंहिंजे ॿाहिरि खां घुरंदो। कोई तोखे हिते अचण खां केरु बि नथो रोके सघे। चवंदो त रोज़ आई, अलाए उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं तूं मुंहिंजो रिश्तो घुरंदे। तमामु जल्द। बाक़ी हिकु कमु करिणो आहे। इहो कमु तूं कर, पोइ अदा खे मां मोकिलींदुसि तुंहिंजे रिश्ते लाइ। चंग ॿुधाए कहिड़ो कमु आहे? पहिरियां तूं वाइदो कर त तूं इनकार कोन कंदी। पहिरियां तूं ॿुधाए त सही, आख़िर ख़बर त पवे कमु कहिड़ो आहे। न, पहिरियां तूं वाइदो कर। ठीकु आहे बाबा, मां वाइदो थी कयां। तोखे हासिल करण लाइ मां त मौत खे बि गले लॻाए सघां थी। हाणे ॿुधाए त छा करिणो आहे? मरन तुंहिंजा दुश्मन कसुम, तोखे ऐं मूंखे अञा पूरी ज़िंदगी गुज़ारणी आहे। कसम सां कसुम, जेतिरी तूं मूंसां मोहबत कंदी आहीं मां बि तोसां ओतिरी मोहबत कंदो आहियां। जीअं तुंहिंजी मूंखां सवाइ नाहे सरंदी, ईअं मुंहिंजी बि तोखां सवाइ नाहे सरंदी। मां कसम सां चवां थो कसुम, जेकॾहिं तूं मुंहिंजो हीउ कमु कयो न त तूं मुंहिंजे दिलि जी राणी थी वेंदी। कमाल, तूं सच पियो चईं? तुंहिंजे सिर जो कसम कसुम, मुंहिंजी मोहबत तोसां सची आहे। छा तोखे मुंहिंजी मोहबत ते यकीन आहे? पाण खां वधीक मूंखे तो ते एतबार आहे कमाल। तॾहिं त दुनिया जी परवाह ऐं भाइरनि जी तलवार मुंहिंजे सिर मथां टंगियल आहे। उन जी परवाह किए बग़ैर मां हिते ईंदी आहियां तोसां मिलण। पोइ तोखे ऐं मूंखे केरु बलक नथो करे सघे। बसि तोखे ई नंढड़ो कमु करिणो आहे। तोखे छा करिणो आहे गौर सां ॿुध करसो। न कमाल न, मां ईअं नथी करे सघां, कॾहिं बि न। हिन जो मक़सदु त तूं मूंसां मोहबत नथी करी। जे मुंहिंजी मोहबत खे आज़माइण चाहीं थो न त मुंहिंजी जान ऐं मुंहिंजो जिस्म तो हवाले आहे। औरत खे पंहिंजी इज़त खां वधीक का बि शइ अज़ीज़ न हूंदी, पर मां तुंहिंजी मोहबत हासिल करण लाइ मुंहिंजो पाण खे तो हवाले करण लाइ तयारु आहियां। ऐं तूं अञा बि मुंहिंजी मोहबत ते शक थो करीं? इहो मुंहिंजो पहिरियों ई आख़िरी फ़ैसिलो आहे। इहो कमु तोखे करिणो पवंदो। जेकॾहिं तूं इहो कमु नथी करे सघीं त पोइ तूं मुंहिंजी मोहबत खे विसारे छॾ। मोहबत जो ही कहिड़ो इम्तिहान आहे कमाल। छा त मां तोखे सम्झी न आहियां सघी? छा पोइ मुंहिंजी मोहबत ग़लति आहे? मां तोखे कीअं हासिल कयां? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।